पार्लियामेंट नेशनल असेंबली इदारो है। सो मुझे ख्याल है क़ौमी लीडर जी थियण जी हू तो सीधो टली आहे, हुनखे ख़बर ही कोन्हे मूंखे ॻाल्हाइणो छा आहे। पर ख़ासि तौर ते इमरान ख़ान जहिड़े माण्हू इहा लैंग्वेज इस्तेमालु कई आहे, इन जी मज़म्मत थियणु खपे। जेको शो फ़्लॉप थी वियो त पोइ हुननि जो बौखलाइजी विया, पागलपणे जे इन हद ताईं थी विया त जंहिं पार्लियामेंट में हू वेठा आहिनि, जंहिं पार्लियामेंट लाइ हू इलेक्शन विढ़नि था, जंहिं पार्लियामेंट लाइ हू सियासत कनि था, जंहिं पार्लियामेंट खे हासिलु करण लाइ हू साज़िशूं कनि था, उन पार्लियामेंट खे बि हुननि बख़्शो कोन्हे। इन्हनि इक़्तिदार जे ऐवाननि में अचण लाइ सभु मुआ था वञनि, करोड़ रुपया ख़र्च था कनि पिया, करोड़ रुपया ॾेई सेनेटर थींदा, करोड़ रुपया ॾेई पंहिंजी चूंड विढ़ंदा, ऐं आख़िर में वरी उन ऐवाननि खे जंहिंखे तव्हां मुक़दस था चओ उहा वरी एॾा ग़ैर मुक़दस थी था वञनि जो लानतूं था विझो। लीडर आहे पार्टीअ जो, उहो वेही चवे त मां बि लानत थो विझां पियो, त भई पोइ तव्हां मुंहिंजे ख़्याल में ॿिन्ही खे ईंदड़ चूंडुनि में बीहण ई न खपे। पार्लियामेंट खे में लानत मोकिलण जो मक़सदु इहो आहे त तव्हां पार्लियामेंट में वञण ई नथा चाहियो, या त न वञो, न वियो अहिड़े मुक़दस ऐवान में, कुझु बि ॻाल्हायो, कुझु बि चओ, पर पार्लियामेंट के हवाले से अड़े किस्म जा अल्फाज चवण मुज़म्मत जोगान। कहने का मकसद यह था कि जिन लोगों ने उस बिल की हिमायत की है उनके लिए अल्फाज इस्तेमाल किए थे, कि जो तो मैं समझता हूँ कि कम है, इससे ज़्यादा भी और कोई अल्फाज इस्तेमाल किया जाता तो मसला नहीं था। इमरान ख़ान साहब तो माशाल्लाह उनजो छा ॻाल्हि कजे, उनजूं नयूं निरालियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में न उनखे इन ऐवान में रहण जो हक़ आहे, न उहो इलेक्शन प्रोसेस खे कुझु सम्झे, पहिरियों वञी पंहिंजो इलाज कराए उन खां पोइ सियासत में अचे। चयो वेंदो आहे त तूं पार्लियामेंट जी लैंग्वेज ॻाल्हाए, हिननि माण्हुनि खे पार्लियामेंट जे लफ़्ज़ जी ख़बर कान्हे का। इन पाकिस्तान जे अवाम खे अपील कंदुसि त महिरबानी करे इहे खोचड़ा जेके माण्हू आहिनि इन्हनि खे आईंदा इलेक्शन में कामयाबु न कनि, जेके पार्लियामेंट जे लफ़्ज़ जी तौहीन था कनि पिया। पार्लियामेंट ख़िलाफ़ नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमाल करण ते सिंध असेंबली मेंबरनि जो चवणु आहे त अहिड़नि माण्हुनि खे ऐवान अंदरि रहण जो को बि हक़ नाहे। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां गॾु फयाज़ कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, कराची।